नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं बिशारत संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस करो। इमरान खान मुल्क की मईशत के ICU में छड़ियो। वज़ीर आज़म ॾींहुं राति आवाम के रिलीफ ॾियण लाइ पाण पतोड़े रहियो आहे। मुल्क जो वज़ीर आज़म अहिड़ो शख़्स आहे जंहिंखे आवाम जो फ़िक्र आहे। तमामु जल्द बिजली लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणे वठंदासीं। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। क़ौमी असेंबली जो मेंबर आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो। आमिर लियाकत के गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल किया वियो। आमिर लियाकत के लाडाणे सबब क़ौमी असेंबली जो इजलास मुलतवी किया वियो। DIG ओभर मुक़दस हैदर चवे थो आमिर लियाकत हुसैन के जिस्म ते तशद्दुद जा के भी निशान नाहिन। आमिर लियाकत हुसैन के मर्द जो पोस्टमार्टम करायो वेंदो। वाक़े बारे हंध तां शाहिदियूं गॾु कयूं पियूं वञनि। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पड़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद शाह तरफ़ां आमिर लियाकत के लाडाणे ते ॾुख जो इज़हार। क़ौमी इक़्तिसादी सर्वे अॼु जारी कई वेंदी। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। इक़्तिसादी सर्वे में हलंदड़ साल जे 11 महीननि जी मुआशी कारकर्दगी पेश कई वेंदी। इक़्तिसादी सर्वे 2021-22 में GDP, ज़राइत ख़िदमत ऐं सनअती शोबे में हदफ़ हासिल किया विया। महांगाई, करंट अकाउंट, वापारी खसारे ऐं रवानगी वापार जा हदफ़ हासिल न थिया। सीड़पकारी समेत कपह ऐं कणिक जे पैदावार जा हदफ़ हासिल न थी सघिया। ईंदड़ माली साल 2022-23 जे 9,500 अरब रुपयनि जी बजट सुभाणे पेश कई वेंदी। इक़्तिसादी तरक्की जो हदफ़ 5% मुक़ररु करण जो इम्कान। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल सुभाणे शाम बजट पेश कंदो। पार्लियामेंट जो गडियल इजलास अॼु शाम थींदो। नैब तरमीमी इलेक्शन एक्ट बाबति बिल पेश किया वेंदा। इजलास में ॿिन्ही बिलनि जे मंज़ूर थियण जा इम्कान। सदर ॿई बिल एतिराज़ वारींदे वापसि करे छॾिया हुआ। नैब बिल के मामले तां ऑपोजिशन जो सेनेट के इजलास में एहतजाज वॉकआउट। हुकूमत खिलाफ नारेबाजी। शहजाद वसीम चयो आहे त हुकूमत पाण के एक भेरो ॿीहर NRO ॾियण वञी रही आहे। हुकूमती अॻवान ईंदे ई पंहिंजा नाला ECL मां कढिया। सेनेट में कानून साज़ी न थी आहे। कानून जी भनकड़ी कई वई। बिल के कानून साज़ी लाइ कमेटी के नाहे उमाणियो वियो। सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट के जजिस की पगारुन और इमरातुन में 10 सैकड़ो इजाफ़ो। सदर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सलाह से सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट के जजिस की पगारुन और इमरातुन में वाध की मंजूरी दी। कराची की आवाम के बिजली जो झटको। नेपरा के इलेक्ट्रिक के बिजली जो अघ 6 रुपया और 49 पैसा फी यूनिट वधाइण की मंजूरी ॾेई छॾी। के इलेक्ट्रिक बिजली के अघ में वाध गुज़रियल जुलाई, अगस्त ऐं सेप्टेम्बर महीननि की एडजस्टमेंट तौर कई। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त तरमीमुनि ते शाह महमूद कुरैशी चयो त तजवीज़ूं दुरुस्त आहिनि, पर इमरान खान नथो मञे। नैब तरमीमुनि बाबति गुज़रियल हुकूमत असांखे पाण आछ कई हुई ऐं ॻाल्हियुनि लाइ घुरायो हो। PTI बाद में उन्हनि तजवीज़ुनि खे मीडिया में असां ख़िलाफ़ इस्तेमालु करणु शुरू कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ के मुल्क में लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणण लाइ तवानाई वारी वज़ारत जे अमलदारनि जी ब्रीफिंग। वज़ीर आज़म मुल्क में बिजली की पहुंच ऐं खपत बाबति तफ़सील मालूम कया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे तो लोड शेडिंग के ख़ात्मे लाइ गॾिजी कमु करणो आहे। आवाम जी ॾुखियाईनि खे घटि करणु घुरिजे। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त मुल्क में बिजली जो बहरान शिदत इख्तियार करे वियो आहे। हुकूमत तवानाई बहरान ते ज़ाब्तो आणण लाइ कोशिशूं करे रही आहे।
वफ़ाक़ खे दरख़्वास्त आहे त थरकोल मनसूबे खे CPEC में शामिल कयो वञे। नैब खे ख़त्म करे मामला अॻिते वधाए वञनि। सुभाणे नैब जे अॻूणे चेयरमैन जो हिसाब बि थींदो। 4 साल करप्शन ऐं नाअहली सबबि मुल्क खे नुक़सान पहुतो। नैब जे केसनि में कुझु बि नाहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं इमरान ख़ान मुल्क लाइ को बि असराइतो कमु नाहे कयो। हुकूमत पेट्रोलियम शयुनि ते का बि टैक्स न वठी रही आहे। कोशिशि आहे त बिजली जी लोड शेडिंग ते ज़ाब्तो अचे। कोटकी में गुज़िरियल ॾींहुं आपघात ॼाणायल औरत वारो मामिलो। नारी सुगरा महर जो क़तल केस वालिद ऐं हिकु अणॼातल जवाबदार ख़िलाफ़ दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त मुड़ुस शाहनवाज़ खां तलाक न वठण ते सुगरा महर खे वालिद हुसैन महर क़तल कर। गश्त दौरान फायर जो आवाज़ ॿुधी घर में दाख़िल थियासीं त औरत जो लाश पियल हो। बख्शापुर वेझो ॻोठ गुल मोहम्मद गोलो में घरू तकरार तां जवाबदार पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। जवाबदार राशिद गोलो पंहिंजी ज़ाल मुस्मात जीमा ख़ातून खे क़तल कयो। लाश पोस्टमार्टम लाइ कशमोर तालका अस्पताल मुंतक़िल। ऐं संजर चांग वेझो शाख जे किनारे रांदि कंदे पेर तिरकण सबबि 3 सालनि जो नींगर ॿुॾी फौत। इलाइक़े वासियुनि पुलिस जी मदद सां गोलाबाद नींगर जो लाश कढराए अस्पताल पहुचायो।